बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जीअं त सिंधी CSS जे सिलेबस जे मुताबिक़ हे जेको कंटिन्यूसली लेक्चर आहे उहो अॼु जो जेको लेक्चर आहे उहो जदीद सिंधी शाइरी जूं सिंफ़ूं आहिनि। जदीद सिंधी शाइरीअ में गज़ल, हाइकू, आज़ाद नज़म, गीत इहे जेके आहिनि CSS जे सिलेबस में शामिल आहिनि। सभ खां पहिरियां असीं पढ़ंदासीं त गज़ल छा आहे। गज़ल जी जेका असुल जेका लघवी माना लघवी माना कहिड़ी आहे, ऐं इन खां अलावा जेका गज़ल जी जेका सिंफ़ आहे उन में कहिड़ा कहिड़ा शाइर थी गुज़रिया आहिनि, ऐं उन्हनि में दौरनि खे उन्हनि जे जेके शाइर आहिनि उन्हनि खे अॻे हली पढ़ंदासीं। शुरूआति में हाली पढ़ंदासीं त गज़ल जी वस्फ़ छा आहे। जेका गज़ल जी वस्फ़ आहे असल में कंहिं हवाले जे मुताबिक़ अलामा आया काज़ी लिखे थो जेको लफ़्ज़ गज़ल आहे उहो लफ़्ज़ तग़ज़ुल मां वरितल आहे, जंहिंजी मफ़हूम आहे हमेशह असां गज़ल ॾिठो आहे उहे मुहबत जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उन में। त हिते जेके ॻाल्हियूं आहिनि अलामा आया काज़ी जे मुताबिक़ याने हे जेको लफ़्ज़ आहे अरबी लफ़्ज़ मां निकितल आहे। तग़ज़ुल याने सुहिणनि सां मुहबत जूं ॻाल्हियूं करणु। पर वरी जेको ॿियो लफ़्ज़ आहे उहो लफ़्ज़ वरी गज़ाला आहे। गज़ाला लफ़्ज़ जी माना छा आहे, कंहिं शइ खे कतणु या वटणु, जीअं धागे खे वटिबो आहे कटिबो आहे। त इन जे हिसाब सां लफ़्ज़ जेको तग़ज़ुल आहे लफ़्ज़ असुल में गज़ाला लफ़्ज़ मां वरितो वियो आहे, जंहिंजी माना आहे वटणु या उन खे पोइ कटणु। जंहिंजो जेको उचार आहे गज़ील मां वाह गज़ाल आहे साॻियो ई आहे। ठीकु आहे। गज़ल लफ़्ज़ उन मां निकितो आहे, पर जेकॾहिं उहो निकितो आहे यकीननि उन मां जेके लफ़्ज़ जी आहे गज़ाला जेका आहे हरणीअ जी छलांग खे बि चवंदा आहिनि, उछांग खे बि चवंदा आहिनि। त हाणे उन में ॾिठो वञे त गज़ल जेको आहे गज़ल जूं जेके फ़नी ख़ूबियूं हूंदियूं आहिनि याने उन जा पैरामीटर्स कहिड़ा हूंदा आहिनि, पैमाना कहिड़ा हूंदा आहिनि गज़ल जा, तन में जेको गज़ल जो जेको फ़नी ख़ूबियुनि में आहे गज़ल जेको आहे केतिरनि ई शेरनि जो मजमूओ हूंदो आहे। मुख़्तलिफ़ शेर मुख़्तलिफ़ हुन में थी सघनि था, जीअं तो हिते थी वेंदो दुआ सोठा दुआ सोठा जेके उन जो क़िस्म हो। पर हिन में वरी छा आहे त हे जेको आहे गज़ल केतिरनि ई शेरनि जो मजमूओ आहे, ऐं जेको हर शेर जेको आहे पंहिंजी जॻह ते अलॻि अलॻि हिकिड़ो मज़मून रखंदो आहे। मज़मून जो मक़सदु आहे त टॉपिक उन में कहिड़ो आहे, कहिड़े टॉपिक ते ॻाइजो थो। टॉपिक जी जेका आहे सॼो जेको आहे हिकिड़ो नेचुरल फिनोमेना माना हिकिड़े बेत में त उन में कहिड़ी शइ जी वज़ाहत थियल आहे। त उन खां बाद गज़ल जो जेको टियों जेको आहे फ़नी ख़ूबी आहे त गज़ल जी जेका शेर जी पहिरीं ॿिनि मिसरनि में काफ़ियो जेको आहे साॻियो हूंदो आहे। जेको पहिरीं शेर खे छा चवंदा आहियूं, मुतलियो चवंदा आहियूं। मुतलियो जो मक़सदु हूंदो आहे कंहिं शइ जो उभरणु। मुतलियो लफ़्ज़ ॿुधो तलू मां वरितल आहे, कंहिं शइ जो उभरणु हूंदो आहे। ऐं टियों जेको आख़िरी जेका सिट हूंदी आहे उन गज़ल जी सिंफ़ उन खे छा चइबो आहे, मक़्तियो चइबो आहे। मक़्तियो मक़्तियो जो मक़सदु जी माना आहे कंहिं शइ खे कटणो। ऐं जेको तख़ल्लुस शाइर जो हूंदो आहे उहो जेको हूंदो आहे उहो जेको तख़ल्लुस जेको आहे मक़्त वारी सिट में हूंदो आहे। उन खां पोइ जेकी गज़ल जूं जेके ख़ासियतूं आहिनि, ख़ासियतुनि में इहो ई आहे त जीअं लफ़्ज़ जेको आहे घणो करे औरतुनि जी ज़िबानी हूंदो आहे या औरतुनि सां मुहबत जूं ॻाल्हियूं करणु हूंदो आहे, त तंहिं करे गज़ल में बि मुख़्तलिफ़ टॉपिक हूंदा आहिनि, जंहिंमें गज़ल जेको आहे हुस्न ऐं इश्क़ जे जेके आहिनि ऐं हुस्न इश्क़ महबूबनि जे नाज़ नखरनि खे सिंगारण में हुजनि जेके बयानु कंदा आहिनि। जेका
गुफ़्तगू जेका हूंदी आहे सिंफ़ नाज़ुक सां कई वञे थी, यानी औरत सां सिंफ़ नाज़ुक माना औरत जे बारे में कॾहिं कॾहिं थींदो आहे त औरत जे बारे में या औरत सां गुफ़्तगू जेका गज़ल जेको आहे तक़रीबन औरतुनि जे ई एज़ औरतुनि खे ई महबूब सम्झी करे बयानु कयो वेंदो आहे। ऐं गज़ल में जेको आहे ॿोली जेका हूंदी आहे तमामु नरम हूंदी आहे। नरम जो मक़सदु हूंदो आहे लफ़्ज़नि में जो जेको जुड़ाव हूंदो आहे उहो सख़्तु या अहिड़ो न हूंदो आहे। लफ़्ज़ जेके हूंदा आहिनि मिठी ॿोली जंहिंखे चइबो आहे मिठी ॿोली वांगुरु हूंदा आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे जेको अंदाज़े बयान जो जेको दिलकश हुजणु ज़रूरी आहे। उन खां बाद जेको ॿोली जो आम फॉर्म इस्तेमालु कई वञे त उन में जेका आहे मिठास पैदा थिए। हरू भरू अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु न कजनि जंहिंजे करे जेको आहे गज़ल खे न कजे, बिगाड़जे न। गज़ल में जेका निहठाई हूंदी आहे ऐं जेका आहे निहठाई हुजे उन में कंहिं बि क़िस्म जो ॾाढ या तकबुर न हुजे, छो त महबूब जेको आहे गुरूर खे हमेशह सख़्तु नापसंदि कंदो आहे। गज़ल जी माना इहा हिकिड़ी फ़नी ख़ासियतूं आहिनि। उन खां बाद में जेको आहे गज़ल जा मौज़ू केतिरा बि थी सघनि था, जंहिंमें हुस्न इश्क बि थी सघे थो। उन खां पोइ जेको आहे गज़ल जे मौज़ूअनि में थो अचे तसव्वुफ़ अची सघे थो, इख़्लाक़ियात अची सघे थी, समाजी शऊर अची सघे थो। इहे हुन जा मुख़्तलिफ़ टॉपिक हूंदा आहिनि। हुस्न इश्क में ख़लीफ़े गुल मोहम्मद बि चयो आहे ऐं उन खां अलावा सांगीअ बि चयो आहे। उन खां अलावा जेके आहिनि शेख अयाज़ बेग मुहबत जी ॻाल्हि कई आहे। मींहं मोटी विया ॾींहं उभरी लथा, तूं न आए पहिरीं वो लॻे थी वई। त माना शेख अयाज़ जी शाइरीअ में बि हिकिड़ी मुहबत जो आहे। वरी जेकॾहिं तसव्वुफ़ में अचे थो, तसव्वुफ़ में जेको आहे इश्क मजाज़ी हूंदो आहे। हक़ीक़ी इश्क जेको हूंदो आहे पहिरीं चाढ़ी त हमेशह जेको हूंदो आहे इश्क मजाज़ी हूंदो आहे। ऐं जॾहिं इंसान उन ते चढ़े थो त उन खे वरी हक़ीक़ी जो पांधीड़ो सम्झो वञे थो। शेख उन खां बाद तसव्वुफ़ में जेका मिर्ज़ा कलीच बेग बि चई आहे। मुख़्तलिफ़ शाइर जेके आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते चई आहे, जंहिंमें तसव्वुफ़ थी वियो, इख़्लाक़ियात थी वई, हुस्न इश्क थी वियो, उन खां पोइ समाजी शऊर थी वियो। समाजी शऊर में त तमामु घणो जेको शाइरीअ जो जेको जुड़ाव जेको घणो अरिपियो आहे जदीद शाइरीअ में, सो शेख अयाज़ ऐं उस्ताद बुखारी अरिपियो आहे। त उन खां अलावा जेको इख़्लाक़ियात में आहे लेखराज किशन चंद अज़ीज़ आहे, मिर्ज़ा कलीच बेग आहे। त उन्हनि शाइरनि जा मुख़्तलिफ़ मौज़ू रहिया। मौज़ूअनि में गज़ल जा जेके मौज़ू आहिनि हिकिड़ो हुस्न इश्क जेको आम आहे, घणो आहे, जेको गज़ल खे सम्झो ई वेंदो आहे। उन खां अलावा जेके तसव्वुफ़ बि थी थो वञे, इख़्लाक़ियात बि थी वञे, ऐं लास्ट में समाजी शऊर आहे। समाजी शऊर जो मक़सदु हूंदो आहे त जेको इंसान फैलियल मुआशिरे में जेके बि क्या बि गंदगीअ जो अहसासु आम थो थिए त उन खे पंहिंजे समाज में अकासी थो करे। जेकॾहिं कुझु कंहिं शइ जो जंहिं शइ जी अकासी थो करे त शहर चाहे कहिड़ी बि हुजे, अकासी कहिड़ी बि हुजे, ख़ूबसूरती जी हुजे या कंहिंजी हुजे, कंहिं ॾाढ जी हुजे, ज़ुल्म जी हुजे, कंहिं उथ या कंहिं अहिड़े टॉपिक जी हुजे। त जीअं थो चए उस्ताद बुखारी जो जेको ॾिनल आहे त जिन वटि पोरियो प्यार सदाकत से वेगाणा छो, जन वटि दाणा चाणा नाणा से सभु राणा छो। उस्ताद बुखारी जी शाइरी आहे। उस्ताद बुखारी अवामी शाइर मञियो वञे थो। उन जी शाइरी जेका आहे तमामु घणी आहे, पर जेको उन जी शाइरीअ में जेको समाजी शऊर ॾिनल आहे, शेख अयाज़ जी शाइरी में ॾिनल आहे। उन खां अलावा जेको मजाज़ी इश्क में ॾिनल आहे, मजाज़ी इश्क में मिर्ज़ा कलीच बेग जो चवे त करे हुल ऐं हशर, कसरत जे बाग़ में आयुसि, अॻे बेरंग ऐं मुख़्फ़ी हुयुसि वहदत जे वीरान में। त उन्हनि जी शाइरी जेके आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि। गज़ल में जेके आहे मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि। 3 खां 4 जेके मौज़ू पढ़ियासीं।
गज़ल जी जेको वस्फ़ छा आहे, गज़ल जेको आहे ग़ज़ाल लफ़्ज़ मां वरितलु आहे या ग़ज़ाला मां वरितलु आहे, कॾहिं